मुर्स सतो पेवा जोण से कड़ो को रक्षे वारे सा पुगी वनी करे साले परेशान वर हेरे 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 बुत हेरे कावड़ जे भलका वर छा चंदुई सुबह जो थंदो पुत्र का पुछंदो अरे खबर अरे माने नजर कोन थी अचे 9000 वठण वया भलो के भलो तहां के नाया बाबा मा तहां के नथो चवा तहां नाराज न थी सुबह को वठी करे 8 का वया शाम जो 6 थी गया शाम जा 6 थी गया हिन माल ताई माई मोटी कोन है होटल ते वही करे छा चंदो ओ होटल वाला चे जी दूध पती दी जाए भाड़ी तो के दुबे जो पानी पियाई जे तो नक खणी घुमण जड़ो औ सुबह जो सिजु बरंदो ना कन्न को वठी करे छोरी काहे रक्षे वाले के दीदो वर छा चंदो से अदा नंढी जी पारती अड़े भाड़ी या साले सा कदे छडे कहां वटी या बीमारी कोने मा ता के ना हा बाबा हां रक्ष वर हेरे मां चोंदा वायद में जाडे डायण जो घर बालन जो मोह बियो दे कसम सवाला जो बिल्लो करे गोश्त जो पारेदार थीवो ता गोश्त जो थाल रखो वरी बिल्ले के पारेता पारत करे विहारियो रक्षे वारे सा विहारी दी छा चोंदो अदा छोकरी जी पारत थई हो जे कपड़ी ने भाड़ी के विकणी अज दे लगंदी आ कपड़ी दे उस पास में पर वठंदो केर हिन वरी कावड़ी ओसा ते वेठो मुल्क मुलन विञायो झल्ले रन्ना ना है घर जू सगन छल न फेसबुक ते का मैसेज अची वने हाने 9000 असा रे तेरे हलन दा शहर में तोबा हजू ही कोने ता वर्त कोन आया है न गलायो मा भी साफ पटिया भला आहिन ना मुर्स सतो पेवा जोण से कड़ो को रक्षे वारे सा पुगी वनी करे साले परेशान वर हेरे 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 बुत हेरे कावड़ जे भलका वर छा चंदुई सुबह जो थंदो पुत्र का पुछंदो अरे खबर अरे माने नजर कोन थी अचे 9000 वठण वया भलो के भलो तहां के नाया बाबा मा तहां के नथो चवा तहां नाराज न थी सुबह को वठी करे 8 का वया शाम जो 6 थी गया शाम जा 6 थी गया हिन माल ताई माई मोटी कोन है होटल ते वही करे छा चंदो ओ होटल वाला चे जी दूध पती दी जाए भाड़ी तो के दुबे जो पानी पियाई जे तो नक खणी घुमण जड़ो अरे बकरी घर खा वेंदी आ त बियो जो पेरो खणबो आ त कहीं जो लूसणो कहीं जी जू अरे कहीं जे वाड़ में त न घिरिया जागो थाले कोन बकरी घर खा वेंदी आ त पेरो खणदा हो या छडे रींदा हो त मर परायो फसल भेले अठान मनन जी माई सुबह खा निकरी वैया हे शाह पर वट्यू करे वेठो आतो नबी से फरमायो दयूस जन्नत में न वेंदो तोने काबे जो तवाफ करे मरे तब जहन्नम साहबा को से दयूस केरा पण फरमायो जंजी ज़ाइफा ज़ाद घमंदी वते कंट्रोल न थो करे खबर भी अथस मोहम्मद नबी फरमायो बेगैरता जन्नत में न वेंदो तोने काबे जो तवाफ करे मरे माई न तो चवा त ता न वठो वठो अम्मा न्याणी भेण घरवारी बड़ी बीमारी पैसा वठणा आहिनि पंहिंजे बच्चन सां गॾु पाण शहर वञो पैसा वठणा आहिनि बड़ी बीमारी शादी गमी कमकार करे वरी पंहिंजे बच्चन सां मोटी अचो इहो इज्जत वारे जो कमु आहे गैरत वारे जो कमु आहे इहो बि हिकिड़ो ढक आहे अड़े ईअं त बकरी बि कोन छॾी आहे सुबुह जो रसो कढी छॾे शाम ताईं छापर वठी वेठो मञो न मञो तव्हांजी मर्ज़ी पाण ॼाण फरमा तो कुरान या अय्युहन नबी माडे माडे ख्याल हेडे माडे तवज्जो कजे कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीना युदनीना अलैहिन्ना मिन जलाबीबिहिन्ना तवज्जो है कुरान में फरमातो है मोहम्मद रसूलुल्लाह ए नबी कुल अज़वाजिका चौ पंजे घर वारन के व बनातिका चौ पंजे धीअरन के व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन्ना मिन जलाबीबिहिन्ना मुजा नबी चौ पंजे ज़ालुन के चौ पंजे धीअरन के मोमिनन जे ज़ालुन के चओ नमाज घरन में पढ़ाओ जिक्र भी घरन में कयो तिलावत भी घरन में कयो ओ जरे घरन खां बाहर निकरो पंजू चादरूं पंजे मुंह जे मथा लड़काए छड़ियो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैठा हैं हेडो नाबीनो साबी थो अजे नबी जो अज़वा जे मुतारात में बैठो हैं दरवाजो खटक्यो हेडे मारे ख्याल दर खटक्यो
पाण फरमान था केरा दरवाजे खड़काइण वारो साईं अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम नबी नो साबी कुरान जो सबक वठण आयो आओ हेरे बुधो फरमा तो कुरान नबी यो औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम कुरान तो फरमाए नबी मोमिन हुआ जेके पंहिंजे माल औलाद जान खां वधीक मुहम्मद रसूलुल्लाह प्यारो हुजे व अज़वाजुहुम उम्महातुहुम कुरान तो फरमाए नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं अमड़ियूं थव तवज्जो आहे अब हेॾे भाइर सौट मालोट ये प्यारा हिन अब भाइर प्यारा हिन ॻाल्हायो सौट भी प्यारा माइट भी पर उन्हनि समूरन खां माल वधीक प्यारो आहे भाइन खां भी माल सौटन खां दोस्तन खां माल वधीक प्यारो आहे तव्हां चवंदव छो अड़े वे छोकरा ओए छाड़े नारे के चुप कर वे हाँ ना जी वजी चुप कर तवज्जो हेरे भाइर भी प्यारा सौट मालोट प्यारा है ना पर उन्हनि समूरन खां माल प्यारो छाजे करे मिल्कियत ते भाइर भी विढ़ाया कोन अब माल ते मिल्कियत ते भाइर भी सौट दोस्त मालूम छो त भाइर प्यारा ना आहिनि रिश्ता प्यारा ना आहिनि माल वरी माल खां वधीक जान प्यारी माल खां वधीक जाते जान के खतरो हुजे उते मानू पैसा दे करे जान छड़ाइंदो अदा इज्जत बची हयाती वधी अदा पैसा दे करे जान छड़ाए में पैसो हथ जी मरा कमाए वरदा थे हे कुरान तो चवे मोमिन उहो आ जेके पंहिंजे माल औलाद जान खां वधीक मुहम्मदुर रसूलुल्लाह प्यारो